नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे दादू में ख़बर ॾींदा हलूं त चांडिया भाइरनि इन केस खां भॼी रहिया आहिनि। रूप जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ ऑपरेशन कयो वियो त DIG हैदराबाद खे बदिली कयो वियो आहे। ईंदड़ हफ़्ते सुप्रीम कोर्ट में ॿुधणी दौरान सभु ॿुधाईंदुसि। उमे रुबाब चांडियो IG आमद खां अॻु ई चयो हो त असांजे घरनि ते छापा लॻंदा। समझ में अचे थो त पुलिस चढ़ाइनि पुठियां मेड़ जी सियासत आहे। पुलिस जी कार्रवाई मां मुतमिन त न चइबो, छो त ज़ाहिर आहे हेतिरो पुलिस चए पई त असीं ऑपरेशन्स वग़ैरह कयूं था, सर्च ऑपरेशन हले थो ऐं उहो सर्च ऑपरेशन बि ख़तमु थी चुको आहे। उन शइ जो कोई नतीजो न निकितो आहे, कोई बि जेको आहे सो जवाबदार अञा ताईं गिरफ़्तार न थी सघियो आहे। अॼु जीअं त असां कोर्ट में आयासीं ऐं हिते ॾिसो हिकिड़ो सुवाल ज़रूरु पैदा थिए थो। ही सरदार चांडियो वारा मीडिया ते वेही करे जेके वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं कनि था त असां जेको आहे सो साबित करण जे लाइ तयारु आहियूं त ही कोर्ट्स खां छो था भॼनि। ही कोर्ट में ॾिसो न, अॼु बि तव्हां सभई मौजूदु हुया। तव्हां ॾिसो, मां आयसि, मुंहिंजो काउंसिल आयो, मुंहिंजो लॉयर आयो, हिननि जा वरी बि लॉयर्स जेके हुआ उहे ॿई एब्सेंट हुआ ऐं जेको आहे सो ग्राउंड्स ठीकु आहे कहिड़ा बि हुजनि। जेकॾहिं तव्हां हिकिड़ो इंसानु जेको मासूम हूंदो आहे न, जेको चवंदो आहे त मूं ते इल्ज़ाम आहे, त उहो जल्द से जल्द कोशिशि कंदो त मूं तां इल्ज़ाम हटे ऐं हू पंहिंजी पूरी कैपेसिटी हुन में लॻाईंदो त असां तां हीउ इल्ज़ाम हटियो वञे। पर हीउ ॾिसो कोर्ट्स खां भॼनि था। अॼु बि हिननि जा लॉयर्स एब्सेंट हुआ त उन जे करे असांखे 21 तारीख़ मिली आहे। पर वरी बि मां चवंदमि त असांखे अदालतुनि ते यकीन आहे। हीउ जेको सभु कुझु आहे, जेको केस ऐं परसू कयां थी, अदालतुनि जेको थोरो घणो पंहिंजो रोल प्ले कयो आहे। त ॾिसो त जेकॾहिं पुलिस एतिरो वॾो ज़ुल्म आहे त हेॾो वॾो डिपार्टमेंट आहे ऐं जेको आहे सो असांजे अमन क़ाइमु करण में वॾे हथु जेको आहे पुलिस जो हूंदो आहे। हर शइ मुजरिमनि खे पकड़णु वग़ैरह हर शइ जेको आहे सभिनि खे ख़बर आहे त कमु पुलिस जो आहे। त अगरि पुलिस पंहिंजो कमु करणु चाहे थी त हीउ एतिरो ज़ुल्म आहे जो DIG रैंक जा माण्हू बि ट्रांसफ़र कया था वञनि। त मां इहो अदालतुनि खे, चीफ जस्टिस साहिब खे रिक्वेस्ट कंदमि त सर काइंडली इन शइ ते नोटिस वठो ऐं तव्हां ॾिसो त केतिरो ज़ुल्म आहे। अगरि पुलिस करणु चाहे थी त उन्हनि सां कहिड़ो रवैयो कयो थो वञे, उन्हनि जे सीनियर ऑफिसर्स सां उन्हनि खे ट्रांसफ़र कयो थो वञे। छापनि में माण्हू हिकिड़ो बि गिरफ़्तार अञा न थियो आहे ऐं जेको आहे असांजी नेक्स्ट हेयरिंग जेका आहे इनशाला होपफुली नेक्स्ट वीक में जेको आहे सुप्रीम कोर्ट में थींदी। ज़ाहिर आहे उते बि आउं इहा ई शइ रखंदमि चीफ जस्टिस, ऑनरेबल चीफ जस्टिस साहिब जे साम्हूं त सर असांजो मक़सदु अदालतुनि में अचण जो त इंसाफ़ हासिलु करणु। असां इंसाफ़ हासिलु करण जे लाइ अचूं था, इंसाफ़ वठण जे लाइ अचूं था। पर हिते त जेको आहे सो अंधेर नगरी लॻी पई आहे ऐं हिनमहिल ते पुलिस कोई कमु न करे सघी आहे। 2 जवाबदार आहिनि जेके इवन IG साहिबु ख़ुदि रेड वञी करे करायो आहे, पोइ बि उहे जवाबदार अरेस्ट न थी सघिया आहिनि। त तव्हां ॾिसो त सिंध में ॿियनि केसिस में छा थींदो। भली पर जेको असां पिया ॾिठोसीं पे कंहिंजे घर में वञी IG साहिबु उते वेही उन्हनि खां इंस्ट्रक्शन वठी ऐं जेको कुझु कयो, असां उनजी मज़म्मत कयूं था। उहो गैर क़ानूनी हो, कंहिं बि क़िस्म जो हुनजो भला तव्हां हुजे हा त तव्हांजे साम्हूं ज़ाहिर थिए हा कनि हा, उहा शइ त का बि कान थिए। या जेका पंहिंजी पुलिस पंहिंजी ॻाल्हि ज़ाहिर कई त उहा त साम्हूं आहे तव्हांजे। क़ानूनी तौरु हुननि को जवाज़ ई कोन्हे जो असां वटि हिकिड़ो माण्हू सुप्रीम कोर्ट खां ॾिए त हुननि सुप्रीम कोर्ट जी बेल जी भंज कड़ी कई आहे। कोई इन जी कन हा हुननि वटि उते अचण सां को शइ हुननि खे मिलियो, छा थियो, को माण्हू आया केरु छा हो। इहो रुॻो ॾेखावे जे लाइ अचे फलाणे घर खे हिकिड़े माण्हू सां वेही, हाणे तव्हांजे साम्हूं आहे। राति जो ई तव्हां सोशल मीडिया ते ॾिठो हूंदो त उहो वायरल थी वियो। कल्ह 4:30 बजे IG साहिबु निकितो आहे, 4:41 ते उहो वायरल थी वियो आहे। हुननि जे ई माण्हुनि जे थ्रू थियो आहे, पंहिंजे ई हुननि जे थियो आहे। त उन खां तव्हां छा था सम्झी सघो था इहो भला कंहिं कयो। साईं सिंध असेंबली में त असांजो फोरम आहे, असांखे अवाम चूंडे उते रखी विहारियो आहे। इहो हक़ु असांखे अवाम ॾिनो आहे उते फोरम ते वञण जो। पुलिस खे पंहिंजे तरीक़े सां हलबड़ा थी ॻोल्हे त बाबा कंहिं न कंहिं तरीक़े सां असां कुझु इन ते प्रेशराइज़ प्रेशराइज़ ॻाल्हि कान्हे। असांजो उन सां को वास्तो कोन्हे, पहिरें ॾींहं खां वास्तो कोन्हे, केस में तव्हांजे साम्हूं वास्तो कोन्हे। पर हाणे उहो ज़ोर ते त असांखे कढियो वञे वारी ॻाल्हि खणी ईअं चवां। मेहर जी सियासत आहे, सम्झ में ईअं थो अचे वधीक हाणे ख़बर ख़ुदा खे आहे। छा पिया चाहिनि उहे मुखालिफ़? 3 दफ़ा इलेक्शन हारे विया आहिनि, खणी इन वधीक मां छा चवां, तव्हांजे साम्हूं आहे। छो था हारनि उन जो कारण बि उन्हनि खे पाण मालिकनि खे ख़बर आहे। जॾहिं ही चवंदा त सुप्रीम कोर्ट जो प्रेशर आहे त मंझि जो त सुप्रीम कोर्ट मां बेल थियल आहे न, या किथे बि ऑर्डर जेको सुप्रीम कोर्ट हिननि खे चयो आहे त एब्सकॉन्डर पकड़ियो। असां अॼु ॾींहं ताईं झलियो त कोन्हे कंहिंखे एब्सकॉन्डर पकड़ण खां। भली पकड़ियो जेके, पर असांजी दिली ख़ुशी थी आहे त एब्सकॉन्डर पकड़नि। 1,82,000 एब्सकॉन्डर आहिनि सिंध में, सभिनि खे पकड़नि। उहे बि त सिंध जा बचा आहिनि न जेके मारिजी विया, उन्हनि खे पकड़नि सभिनि खे। तव्हां वटि जो हयूं त छा निकितो उहो बि त ॿुधाइनि न माण्हुनि। त असांजे घरनि ते अचण खां पोइ हिननि खे मिलियो छा, या कंहिंखे ख़ुशि पिए कयो। त उहा इन्वेस्टिगेशन बि त इन पुलिस कई आहे न, उहो ॿी पुलिस त कोन कई आहे।
उहा इन्वेस्टिगेशन बि पीर मोहम्मद शाह कई, इन ई पुलिस कई, मूंखे केस मां अॼो बि इन ई पुलिस कयो आहे। जेको असांजे ख़िलाफ़ सबूत आहे इन कोर्ट में पेश कनि, असां अखियुनि सां मोड़ींदासीं। मुंहिंजी पार्टी पाकिस्तान पीपल्स पार्टी जो मां निहायत थोराइतो आहियां। असां बिलावल साहब चेयरमैन साहब जा थोराइता आहियूं, अदी फरियाल जा, आसिफ साहब जा। भला मुंहिंजी त पार्टी मूंसां गॾु बीठी आहे न। निसार खोड़ो साहब सिंध जो सदर उन प्रेस कॉन्फ्रेंस कई, सोहेल अनवर सियाल उन वक़्त जो होम मिनिस्टर उन बि प्रेस कई। मां असांखे त इंतिहाई ॾुख थियो आहे त ज़मीर चांडियो आहे असांजो कंबर में। पुलिस मही मकोल पुलिस जे निगरानी में 8 गोलियूं लॻसि, 8 गोलियूं पुलिस जूं, 8 गोलियूं पुलिस हयसि, मरी वियो वीचारो। उन जा SHO 4 सिपाही उन में मुलविस आहिनि। हाई कोर्ट मां बेल वठी आया, सेशन कोर्ट बेल कैंसिल करे छॾी। IG साहब खे खपे हा त उन ग़रीब जे दर ते बि वञे, उन ग़रीब जो भी मोह ॾियां, उन ग़रीब जे लाइ पंहिंजी पुलिस खे नथो ॿधी सघे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।